नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर आहे डीजी रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी कराची में चेंबर ऑफ कॉमर्स जो दौरो कयो आहे। बिल्कुल नाज़रीन, अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। डीजी रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हसन चौधरी चेंबर ऑफ कॉमर्स जे मेंबरनि तरफ़ां कानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण कई। उन हवाले सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहताब शहर। मेहताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बेशक तव्हांखे ॿुधायां त कराची चेंबर ऑफ कॉमर्स में जेका जो दौरो कयो आहे कानून लागू कंदड़ इदारनि अमन अमान खे बहाली जे लाइ जेके क़दम कया आहिनि डीजी रेंजर्स पारां ख़िताब करण चयो आहे त जेके घटे पोरे में जेका इलाही घटिताई थी आहे। टारगेट क्लियर्स जेके आहिनि में बि जेका घटिताई थी जंहिं करे सनतकार जेके आहिनि पंहिंजे कारोबार में जेका गिरफ़्तारी करे रहिया आहिनि ऐं माण्हुनि जो जेको एतमाद बहाल थियो आहे। चेंबर ऑफ कॉमर्स जे मेंबर तरफ़ां कानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण कई ऐं उहो सारायो त जेके रेंजर्स जेको आहे कराची में अमन काइण में बहुत अदा कयो आहे। जी वरी महिरबानी अवां जी मेहताब अपडेट करण लाइ।